दादू जे सीशन जज जी अदालत में गोरहाड़ी हरणीअ जे शिकार केस ते ॿुधणी दौरान झंगली जीवत खाते जे अमलदारनि चयो आहे त एसएचओ मखदूम बिलावल एएसआई सजाद जमाली धोखे में रखियो ऐं केस में ग़लत नाला शामिल कराया। हरणी शिकार केस ते ॿुधणीअ दौरान जज वाइल्ड लाइफ जे जांच टीम खां चालान में ॿिनि ॼणनि जा नाला शामिल न करण ते पुछाणो कयो। ॿेले खाते जे अमलदारनि जो चवणु हो त हरणीअ जे शिकार वारी वीडियो में सिंध जे सोच अख़बार जे चीफ एडिटर खलील अहमद कुरैशी ऐं नज़ीर चांडियो नज़र न आया। सदन ख़िलाफ़ शाहिदियूं बि कोन मिली सघियूं, तंहिं करे नाला केस मां ख़ारिज कया विया आहिनि। अदालत अमलदारनि खां पुछाणो कयो त जेकॾहिं शाहिदियूं न मिलियूं हुयूं त पोइ एफआईआर में उन्हनि जा नाला शामिल छो कया विया। अदालत वाइल्ड लाइफ खाते खे लिखत में रिपोर्ट जमा कराइण जो हुकुम ॾींदे केस जी वधीक ॿुधणी 23 दिसंबर ताईं मुलतवी करे छॾी, जॾहिं त वाइल्ड लाइफ खाते जा अमलदार शिकार थियल हरणीअ जो बचड़ो राजूनी कोशिशुनि बावजूद बि हथ न करे सघिया आहिनि।